थर गजो बर गजो गजो देसां देस वाह तनी जी वेस जे विजूं वसण आहियूं। सावणी बरसात खां पोइ धरती समूरी सोन थी पई। थर जे भूरनि भिटुनि बि साई पोशाक पहिरे रक़्स करण लॻी। यकीनन बरसात खां पोइ कुदरत जा रंग निखरी पवंदा आहिनि। दिलि फ़रेब मंज़र दिलि ऐं दिमाग़ खे मुअतरु कंदा आहिनि। सो अॼु असांजी संगत बि कारूंझर जबल जो नज़ारो ॾिसण लाइ नंगर जो रुख कयो। नबीसर थर खां नोइटे ऐं पोइ मिठीअ जे शहर में नंढड़ी साहीअ दौरान शौकत फ़क़ीर जे आवाज़ में मौसीक़ी जो रंग बि ॿुधोसीं। ऐं पोइ असांजी मंज़िल अञा भॻिते। आऊं साईं अली गोर ऐं एज़ार जे अणखुट सोचुनि खे सहेड़े अवेस सां गॾिजी नंगर पारकर जी नगरी लाइ सफ़र शुरू कयोसीं। 2 कलाक जे सफ़र खां पोइ इस्लाम कोट, जंहिंखे अक्सर माण्हू सलाम कोट जे नाले सां सॾनि था। इस्लाम कोट में गरम चांहि जो चस्को जेको महबूब जे चपनि खां घटि न हुयो। मुंहिंजूं नज़रूं वॾनि उभनि तूतनि नुमा पाइपनि ते पयूं जेके थरकोल जे नाले सां बिजली पैदा करे रहिया। हीउ उहो थरकोल आहे जिते हज़ारे ग़रीब मिसकीन पंहिंजी मज़ूरी पंहिंजे पेट जूं पूरियूं कनि था। सभई नज़ारा ॾिसंदे असां पंहिंजी मंज़िल लाइ अॻिते वधियासीं ऐं तव्हांजो अची मारूई जे खूह ते मौसीक़ी जो बि झटको ॿुधोसीं। पायो मेट मली रड़े मुंधन वेड़े वार जा हुते जनसार सा कीन वेहंदी कोट में। अदिल सुमरो बि लिखे थो त हर थरी जी आहे क़िस्मत कोयलो पार कर जूं हालतूं साॻियूं उहे मारूई जो साहु आहे खूह में ऐं उमिरि जूं आदतूं साॻियूं उहे। जी हा, हीअ आहे मारूईअ जो देस, हीअ आहे मलीर, हीअ आहे मारूई खूह। ख़ैर मारूई जे खूह जो नज़ारो ॾिसण वटां पर असांजी मंज़िल अञा अॻिते। असांखे नंगर पारकर जे ॻोठ मोंदरो जो सफ़र अञा बि असांखे अॻिते करिणो हुयो। सो हम न को तम ऐं असां उतां बि उथियासीं। 1.5 कलाक जे सफ़र खां पोइ अची पहुतासीं मोंदरो। जी ही मोंदरे जो ॻोठ कारूंझर जबल नंगर पारकर तालके में मौजूदु आहे। तो जे ॻाढ़ा जोड़ा पाता नंगर शहर में नीर महांगो सींध सुको सिंदूरो सावंत चोटीअ जो थियो फुल फांगो हाय उञारा सपना मुंहिंजा हाय पिया जो पंध अड़ांगो हाय हठीला होॾी प्रीतम मुंद मल्हारी तूं रे सारो। चवंदा आहिनि त थर जा मारू माण्हू ॾाढा सबाजा आहिनि ऐं बिल्कुलु थर जा मारू माण्हू ॾाढा सबाजा ऐं भाइण वारा आहिनि। थर थूअर घर झूपड़ा ॿारण जिनी बूह उठा मींहं मलीर ते टहकी निकिता टूह राति बि मुंहिंजे रूह सुते सांगी सारिया। हीअ आहे देस मारूईअ जो, हीअ आहे देस कारूंझर जबल जो। ही नंगर शहर जिते असां साईं लियाकत सां मुख़्तसिर कचहरी खां पोइ अञा बि असां अॻिते उथियासीं ऐं इहो ताक काके मिठी चांडी
ऐं कंहिंखे बचियल चांडीअ जी आहे, जिते नंढड़ा नंढड़ा मासूम बालक बि असांजी उहा ई ख़िदमत करे रहिया आहिनि जेका कंहिं वॾड़नि कंहिं वॾी उमिरि जे करे। कारूंजर जबल में थींदड़ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे ॿूटनि जी ॼाण बि साईं लियाकत खां मिली ऐं ॿूटनि जी ॼाण बि साईं लियाकत खां मिली। तव्हां वरी सॼी कंधीअ खे घुमंदे अवेस ऐं संदसि सोटनि जी वॾी महिरबानी जिन असांखे कारूंजर जबल जो हर हिकु पासो असांखे घुमायो। ऐं पोइ मोंदरे खां थींदे कारूंजर जबल जे कुंड कुर्छ जे ख़ूबसूरत नज़ारनि ऐं चोटियुनि खे ॾिसण लाइ सफ़र कयोसीं। रस्ते ते मौजूदु भोॾेसर जी मस्जिद, हीअ मस्जिद तमामु क़दीम ऐं पुराणी आहे, जेका महमूद शाह बिन मुज़फ़िर शाह बिन अयासुद्दीन गुजरात जे हाकिम 1505 ईस्वी मुताबिक़ 880 हिजरीअ में ठाराई। हिन खे 3 गुंबद जेके अॾावत में हिंदू ऐं जीन क़ौम जे फ़न तइमीर जो ॿियो नमूनो आहे। महिराब वारो हिसो तक़रीबन चौरस में ठहियलु आहे, जंहिंजे हर हिकु हिसे जी माप 9 ॾहाई 2 मीटर आहे, जंहिंखे संगे मरमर जे थंभा पुन ॾिनल आहिनि। हिन जे मुहाड़ी कुंगरनि सां सजायल आहे ऐं ओभर में अङण आहे, जंहिंखे मक़ामी तराशल पथरनि जो कठहरो पुन ॾिनो वियो आहे। भोॾेसर मस्जिद दरअसल भोॾेसर तलाउ जे भर में कारूंजर जबल जे दामन में ठहियल आहे। हीअ मस्जिद जेका सदियूं पुराणी आहे पर पंहिंजी तारीख़ जो वर्क वर्जाए थी। ऐं पोइ असां हितां खां बि अॻिते उथियासीं। जबल जूं नंढियूं थोड़े वॾियूं चोटियूं ऐं ख़ूबसूरत सरसब्ज़ चोटियूं ॾिसंदा ॾिसंदा तव्हां जो अची साईं मूसा शाह जी मज़ार ते पहुतासीं। साईं मूसा शाह जी हाज़िरी खां पोइ असांजे पाड़ेसरी मुल्क भारत इंडिया जे बॉर्डर जी बि मंज़रनि खे कैमरा जी अख में क़ैद करे असां अञा बि अॻिते हलियासीं। इन विच में ख़ूबसूरत फ़सुल ऐं नंढियूं नंढियूं नदियूं तोड़े मारूअड़ा जहांगीअड़ा पंहिंजे बननि में कमु कंदे नज़र ईंदे ॾाढो लुत्फ़ अंदोज़ मंज़र पेश करे रहिया हुआ। तारा ॾिसंदे आख़िर अची पहुतासीं मिस्कीन जहान खान खोसे जे म्यूज़ियम ते। हिन म्यूज़ियम में मुख़्तलिफ़ लोक कहाणी ऐं मिस्कीन जहान खान जे क़दीमी शयुनि जा आसार ऐं तोड़े संदसि यादगिरियूं मौजूदु आहिनि। पार्कर में मौजूदु मुख़्तलिफ़ क़बीलनि कोल्ही बलोच रबारी ऐं मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा मुजस्मा तोड़े उन्हनि जी रहणी कहणी जा नज़ारा बि ॾिठासीं। न सिर्फ़ मिस्कीन जहान खान खोसे जे लिखियल कहाणियुनि खे असां यादि करे यादगिरियुनि जो वरलाप में आंदो, पर उते मौजूदु रूपले कोली जो बि किसो अखियुनि अॻियां तरी आयो। हीउ उहो रूपलो आहे जंहिं अंग्रेज़नि सां मुहाॾो अटकायो हो। मिस्कीन जहान खान खोसो जेतोणीकि हिकु पुलिस जो सिपाही हुयो, पर उतां पाण पुलिस जी नौकरी छॾे मिस्कीन ग़रीब लाचार बेवस मारूअड़नि जो भरजलो थियण जे लाइ ऐं संदसि सहायता जे लाइ पाण पतोड़नि लॻो। हिन म्यूज़ियम में मौजूदु जीन धर्म जा बि नज़ारा ऐं उन्हनि जूं रहणियूं करणियूं ऐं उते जो रस्मूं ऐं रवाजनि मुताबिक़ बि असांखे ख़बर पई। ख़ैर 2 रातिनि खां पोइ 2 ॾींहंनि खां पोइ असांखे वापसि मोटणो आहे। तती थधी कान्हे वेल वेहण जी, मतां थिए ऊंधा पेर न लही पिरीअ जो। किथे ऊंधा न पइजी वञे ऐं किथे ऊंधा में पिरीअ जो पेर न बि लही न सघूं, उनजे करे असांखे वापसि मोटणो आहे पंहिंजे शहर कुनरीअ में। हर रोज़ तूं अचिजांइ कुनरीअ में, हर रोज़ मां ईंदुसि कुनरीअ में।